अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो सभु ठीकु ऐं ख़ुशि हूंदा, शाल आबाद हूंदा। जीअं अॼु ॻाल्हि करण वारा आहियूं सिंध टीवी जे हिकु मज़ाहिया ड्रामे बाबति, जेको सिजावल, हाजन प्रेमी ऐं ॿिया तमामु बहितरीनु आर्टिस्ट उन में आहिनि। अमा लालू जी लिखियल कहाणी ते, जंहिंजा 2-3 टीज़र अची चुका आहिनि सिंध टीवी ते हींअर नवां, जेको मूं तव्हांखे तमामु पहिरीं अपडेट ॾिनी हुई, जंहिंजो नालो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस, जंहिंजो अञा रिलीज़ डेट या अञा प्रोमो न आयो आहे। छाजे लाइ उहो त ख़बर न आहे, बाक़ी इनशाला ईद ते इहो बि हलंदो। ईद लाइ स्पेशल जाम आहिनि तव्हांजे लाइ, जेको मां वीडियो ॾींदो आहियां। हुन में बार बार तव्हांखे ॿुधायो आहे त स्पेशल ईद हींअर तव्हांजी थियण वारी आहे। मुंहिंजी त ईद इनशाला हींअर स्पेशल थींदी आहे, छो त हींअर जेको मां जंहिंखे बाबा साईं मञींदो आहियां, असद कुरैशी, उनजी बि फिल्म अची रही आहे साईं बाबा साईं जे नाले सां। ऐं मुंहिंजे लाइ त ईद जहिड़ी ख़ुशी आहे वॾी। ऐं हाजन प्रेमी जेको वेरनि जी वस्ती ड्रामो अचण वारो आहे, उहो बि ईद ते अचण वारो आहे। सो ऐं ॿियो मज़ाहिया ड्रामो अचण वारो आहे, उहो बि ईद ते, जंहिंजो नालो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। ऐं बाक़ी फ़िलहालु रहनि था सिर्फ़ु हिकु ड्रामो जंहिंजो नालो आहे पाप नगर, जेको केटियन ते आहे, पर केटियन जो हींअर सफ़ा जेको व्यूज़ डाउन आहिनि, उनखे माण्हू घटि था लाइक कनि, ॾिसनि घटि था, अलाए छाजे करे। बाक़ी उहो बि हिकु बहितरीनु ड्रामो आहे। सो उहो अञा नशर न आहे थी सघियो, छाजे लाइ, छो आहे इहो त ख़बर न आहे। बाक़ी उनजो टीज़र हिकु जेको रिलीज़ काफ़ी महीननि खां थियो आहे, सो अञा न आहे, अची न सघियो। सो तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन वीडियो में त जेको हिकु नओं ड्रामो आयो जंहिंजो नालो आहे तेज़ाब, जेको असांजो पहिरीं पहिरियों दोस्त आहे करीम बलोच, सिंधू यूट्यूब चैनल ते आहे। उनजे पहिरीं एपिसोड रिलीज़ थी चुकी, उनखे ॾिसो, लाइक कयो, कमेंट ॾियोसि, ऐं हुन ड्रामे खे ॾिसो, हुन नए चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हुनजी हौसला अफ़ज़ाई कयो, जीअं हू तमामु बहितरीनु आर्टिस्ट अदाकार आहे। ऐं चैनल खे बि प्रमोट कयो, जीअं हू नवां ड्रामा आणे सघे, तव्हांजे पसंदीदा अदाकार अचनि ऐं नवां नवां ड्रामा, जीअं तक़रीबन 100 किस्तनि ताईं ड्रामा मुश्तमिल हुजनि। सो नवां ड्रामा ईंदा, तव्हां बि ॾिसंदव, मां बि ॾिसंदुसि। सो मुंहिंजो इहो रिव्यू हुयो तव्हां लाइ ख़ासि वीडियो ठाहिण जो। ऐं हीउ ड्रामो तमामु जल्द अचण वारो आहे, जंहिंजो नालो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। ऐं ख़ुदा रा तव्हां हुन चैनल खे बि सब्सक्राइब कयो ऐं हुनखे ॾिसो, हुनजी महिनत खे पसंदि कयो, जंहिंमें वॾा वॾा आर्टिस्ट आहिनि, ज़ुल्फ़कार बुर्दी, ख़ादम खोखर, एस भट्टी साहब, ऐं लेजेंड आर्टिस्ट आहिनि हुन ड्रामे में। सो हुनखे हिकु दफ़ो ज़रूरु ॾिसो, हुनजी पहिरीं एपिसोड रिलीज़ थी चुकी। ख़ुदा हाफ़िज़, जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिन सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु मौला मदद। बसि एतिरो ॿुधाईंदासीं त जेको यूट्यूब ते हींअर फ़िलहालु जेको किंग, ख़ासि केडी किंग, ऐं ॿियो हिकिड़ो भाऊ आहे ग्रीन टीवी वारो, सो ही तंज़ कनि पिया हिक ॿिए ते। सो ख़ुदा रा हिक ॿिए ते तंज़ न कयो, तंज़ में कुझु न आहे रखियो, हिक ॿिए जो सपोर्ट कयो, हुननि खे चैनल खे प्रमोट कयो, हुनजा वीडियो ॾिसो, लाइक कयो, शेयर कयो, ऐं ख़ुदा रा हिक ॿिए ते तंज़ न कयो, सिंधी भाइर थी करे रहो। बाक़ी एतिरो ई तव्हांखे चवणो हुयो। सो इहा असांजी वीडियो कीअं लॻी, असांखे ज़रूरु कमेंट में ॿुधाइजो। ख़ुदा हाफ़िज़।